मुस्कुराए अमा छा था चवां थी त सभिनी में नंढो पुटु इन करे थी ज्यादा चेहरो चुम नंढा वधीक प्यार जा हक़दार थींदा आहिनि। अली मुस्कुराए चए थो अम्मा जे नाराज़ न थिए त मां तोखां बि अवल पुटु मूंखां अवल अम्मा परेशानी जी ॻाल्हि कान्हे मां त आदम खां बि अवल अम्मा घबराइण जी ज़रूरत न आहे मां त जिब्रील खां बि अॻु में अम्मा जो पुटु को दलील त हूंदो आहे न कंहिं ॻाल्हि अली फरमाए थो अम्मा दलील न आहे सबूत आहे दलील न आहे सबूत थो ॼाणे ऐं उहो बि तुंहिंजी ज़बानी बाबा जे कलंदर नगरीअ में हेॾे होॾे ॾिसंदा उहे न ॾिसनि तवजो कयो त मां आख़िरी जुमिलो पढ़ी मां मसाए पढ़ा अम्मा दलील न सबूत हा पुटु सबूत हा कहिड़ो सबूत अम्मा तव्हांजी ज़बानी तव्हां खां चवराईंदुसि त मां सभिनी खां अवल आहियां पुट कीअं जे फलाणे ॾींहुं फलाणे वक़्तु फलाणी मौसम उमिरि तव्हांजी 12 साल बाबे सां शादी न हुई अरब जे औरतुनि सां तव्हां तफ़रीह पे कई बाग़ जी चश्मे ते बि तव्हां ॻाल्हायो औरतूं जॾहिं गॾु थींदियूं आहिनि पंहिंजूं पंहिंजूं ख़ानदानी ॻाल्हियूं कंदियूं आहिनि तव्हां जेके ॻाल्हियूं कयूं तव्हां ॿुधाईंदव या मां अली ॿुधायां पुट तोखे इहे ॻाल्हियूं कंहिं ॿुधायूं आहिनि अमां अॻिते त ॿुधो न तव्हां हे ॻाल्हियूं पे कयूं अचानक शीर नमूदार थियो सभु अरब जूं औरतूं भॼी वयूं हा पुट भॼी वयूं अम्मा पुछे थी पुट छो भॼी वयूं अली मुस्कुराए चए थो अम्मा औलाद ई भॼण जी हुयूं तव्हां बीठा रहियो ऐं सोचियो त भॼणो न आहे शींहं खां बचाईंदो केरु तव्हां सॼो दुनिया जे मुश्किल कुशा आहे को मुश्किल कुशा जेको मूंखे बचाए हिकु जवान नमूदार थियो घोड़े ते सवार हो शींहं खे इशारो कई मां मुख़्तसर थो कयां शींहं खे इशारो कई शींहं रुख मोड़ियो ॿी हकल कई शींहं सिर झुकाए कुझु हुन सां ॻाल्हायो अमां हाणे अॻिते ॿुधायो त छा थियो चई पुट शींहं सां कुझु ॻाल्हाई मां चयो जवान शींहं छा ॻाल्हाई चई शींहं खे चयमि त हेॾे छो आयो आहियां चई मौला ग़लतीअ खां आयो आहियां वरी न ईंदुसि शींहं पुट हलियो वियो मां सोचियो त हेॾो महिरबान मुश्किल कुशा मुंहिंजी जान बचाई अथई चयोमांसि मां कहिड़ी ख़िदमत कयां चई बीबी दुआ जी ज़रूरत आहे मां चयोमांसि दुआ त तुंहिंजी घुर्जे तूं मुंहिंजी जान बचाई आहे तारफ़ त करा चई सलाम कई तारफ़ जी ज़रूरत न आहे सलाम बीबी चयो मूंखे ॿियो कुझु न हो बुज़ुर्गनि जो वॾो क़ीमती हार हो जेको नायाब हुजण जहिड़ो ई न हो पर चयुमि इहो बि मुंहिंजे ज़िंदगीअ सां आहे जे ज़िंदगी न हुजे हा त हार छा कयां हिन जवान मुंहिंजी ज़िंदगी बचाई आहे गले मां हार लाहे हुनजे हथ ते रखी चयुमि तुंहिंजी महिरबानी क़बूल न कई ज़बरदस्ती ॾिनोमांसि खणी ग़ाइब थी वियो ग़ाइब जो लफ़्ज़ बे ख़तम थी अली खीसे मां कढी चयो मां हे उहो ई हार आहे मोहम्मद वाले मोहम्मद अम्मा अल्लाह जी कायनात में असां पहिरीं मखलूक आहियो अम्मा इहो तोखे बचाइण वारो तुंहिंजो पुटु मां अली आहे जेके अल्लाह मुश्किल कुशा करे पैदा करे सलवार त बड़ो बुलंदा बस दोस्तो न्याणियूं हर शरीफ़ खे प्यारियूं हूंदियूं भाई मथे ॾिठो या इमाम ज़माना मार्स पे क्यों न्याणियों हर शरीफ के प्यारियूं हूंदियूं आहिनि पीउ ग़रीब हुजे या अमीर न्याणियुनि जो क़दुरु कंदो आहे जे हर शरीफ के न्याणियूं प्यारियूं हूंदियूं आहिनि त अली त शरीफ़नि खां बि अशरफ एॾियूं ई प्यारियूं हूंदियूं अली खे ऐं इहो ई सबबु अथव जो हसन हुसैन खे तकलीफ़ करे मोकिले धीअरूं घुरायूं ऐं कूफे त मूंसां गॾिजी ईद कंदियूं छो त ईद जो अहिड़ो मौक़ो हूंदो आहे दोस्तो पर अञा ईअं चवां कुझु वेला अहिड़ा हूंदा आहिनि
जो पढ़ियल न्याणियूं पेकनि खे यादि कंदियूं आहिनि, पेका पढ़ियल न्याणियुनि खे न विसारींदा आहिनि। कहिड़ा वेला? पहिरियों ईद जो ॾींहुं, ईद जो ॾींहुं चढ़ंदो, ग़रीब जी धीअ हूंदी, पढ़ियल अमीर जे घर में हुजे, सभु कुझु हुजेसि, उहा पढ़ियल न्याणी बच्चन खे डावारींदी, कपड़ा पाराईंदी, सावरनि जी ख़िदमत कंदी, खाधा पचाईंदी, और लाल जे नंगरीअ में वेही रोअण वारो उहा न्याणी पाण न खाईंदी। पुटनि जी फितरतनि माउ सां मोहबत, धीअनि जी पीउ सां। जे पुट पुछंसि न तव्हां असां सभु ई खाऊं था, तूं नथी खाएं, पुटनि जो मोच में ईद जे वॾे ॾींहुं चवंदी आहे ढाओ करे खाई दर ते ॾिसो तव्हांजो मामो ईद आणींदो। मां पंहिंजे ग़रीब पेकनि जी ईद खाईंदसि। और रहण वारो हिते धीअ जो इहा यादगिरी हाल आहे, होॾे पीउ ऐं भाइर ईदगाह मां मोटी ईंदा। मुंहिंजी बि बञाणियूं आहिनि सैयदा, अल्लाह तव्हांजे न्याणियुनि जा पर्दा सलामत रखे सैयदा जे सदको। पीउ ऐं भाइर पहुचंदा, शरीफ़ पीउ पुटनि खे चवंदो आहे पाण पोइ खाइजो, अॻ में भेण खे ॾेई अचो, तव्हांजे दरनि में दीदू हूंदसि। वाह भाई वाह, अल्लाह तुंहिंजो कोकां ख़बर है ज़ैनब ताईं पहुचायो। सैयदा तोखे ॿिए ग़म में न रोआरे सदको शबीर जे। और रहण वारो तव्हां ईद जी ॻाल्हि रोई ॿुधी रोई पिया, त दुनिया जी ॻाल्हि आहे। मूंखे हिकु ॿी अली जे धीअ जी ईद यादि आई आहे, छो त ज़ैनब सलाम अलैहा खे त मुस्लमाननि हर ईद ते रोआरियो आहे। काई बि अहिड़ी ईद न आहे जो अली जी धीअ ख़ुशियुनि सां कई हुजे। रमज़ान जी ईद ते रोआरियो, ज़ुल्हज जी वॾी ईद ते रोआरियो। मूंखे ॿी अली जे धीअ जी ईद यादि आई आहे, कॾहिं जॾहिं क़ैदू निभाए वतन ते मोटी आई न, इहा पहिरीं वॾी ईद आहे रमज़ान जी। अली जहिड़े अमीर जी धीअ सेवण वारो, अॻे त अड़नि भाइरनि जो ईद ईंदी हुअसि। हाणे 27 रमज़ान खां वठी अली जी धीअ जी दीद पेकनि जे दर में आहे। 28, 29, 30 गुज़ारे ईद जो ॾींहुं चढ़ी पियो, सॼो ॾींहुं ॾिसंदी रही। ज़ोरनि जी निमाज़ खां पोइ ॿिन्ही धीअनि जे ॿाहुनि में हथ विझी चए थी हलो तव्हांजे मामनि खां ईद वठो, हलो तव्हांजे मामनि खां ईद वठूं। रोईंदी रोईंदी पेके वेड़े में आई, जेके रोइण न अचे उहा सैयदा खां पिने। अली जी धीअ पेके वेड़े में आई, ॿाहिरि त अरिड़हं दरवाज़नि मां न हसन जे दर ते बीठी, हिसे जे भाउ शबीर जे दर ते न बीठी, भरसां जाफर जो दर उते न बीठी, मोहम्मद हनफिया जहिड़ो भाउ ज़िंदा उते न बीठी। ईद वठण लाइ रोईंदी रोईंदी धीउनि समेत सिधो गाज़ीअ जे दर ते भई त चांठ में विझी चए थी अब्बास अॼु ज़ैनब पाण ईद वठण। साईं मां लख दफ़ा चवां, साईं मां लख। वाह भाई वाह, अल्लाह तुंहिंजो कोकां क़बूल कर। अड़नि ॿाहिरनि मां कंहिं दरवाज़े ते न बीठी, सेवण वारो रोईंदी रोईंदी सिधो गाज़ीअ जे दर ते आई। भई त चांठ में विझी चए थी अब्बास अॼु ज़ैनब पाण ईद वठण आई थी। हाणे जॾहिं पेकनि जे घर में न्याणी ईद घुरे, या भाणे जी हुजे या भेण हुजे, ख़ुशीअ सां ॾिबो आहे न क़िबला। लेकिन हिते कहिड़ो हाल आहे, ज़ैनब जी ईद घुरण ई सजाद ज़मीन ते टकर हणी थो रोए, रुबाब वार खोले वेण थी करे, सुगरा दीवारनि ते हथ हणी थी रोए, सोने पुट जी मां लैला कूका करे थी रोए। चेती तुझे ईदन पहुचाइण वारा पुसी विया। अञा ज़ैनब सेवण वारो टियों दफ़ो चयो अब्बास भेण ईद वठण आई थी, जा साइण ज़ैनब जे पेरनि ते ॿ नंढड़ा हथ आया। साइण चए थी केरु आयो, हथ ॿधी चवनि थियूं तुंहिंजे गाज़ीअ जूं धीअ। हाणे मयारो न ॾे तुंहिंजे ईदन पहुचाइण वारा। वाह भाई वाह, वाह भाई वाह, अल्लाह तुझो कोका क़बूल करे। साईं मां लख दफ़ा चवां, चाचा से लख दफ़ा चवां, ये पेरनि ते ॿ नंढड़ा हथ आया। साइण चए केरु आयो, होरा होरा आवाज़ तुंहिंजे गादीअ जूं धीअ। हाणे शर्मसार न कर, तुंहिंजे ईदन पहुचाइण वारा हलिया वई। इहो वेलो
ईद जे ॾींहुं पेका न्याणियुनि खे यादि कनि, न्याणियूं पेकनि खे। ॿियो टाइम ॿियो पढ़ियल धीअ ॿुधे त मुंहिंजे पेकनि में भाइरनि ऐं भाइटनि जूं शादियूं तयारियूं करे ख़ुशि थींदी आहे, पुटनि जा धीअनि जा जोड़ा ठाराईंदी आहे त हली पेकनि जे घर में शादी गुज़ारींदसि। जो वेलो और रोअण वारो ॿी मां ॿुधे न, ॿाहिरि ॿुधनि त परदेस ते पढ़ियल धीअ मरी वई आहे। हे दुनिया जो दस्तूर त भली शहज़ादी छो न मरे, अमीर घर में छो न धीअ मरे। ॿी मां ईंदा ॿाहिरि पी वई तॾहिं ते सावरनि खे हथ ॿधी चवनि सभु कुझु अलाह ॾिनो अथव, तव्हां कजो, धीअ खे कफ़न असां परदेस में धीअ कफ़न पेकनि जो पाए। जंहिंजा 5-7 भाइर हुजनि उन पढ़ियल धीअ खे त मरण खां पोइ कफ़न पेका ॾियनि, पर जंहिं ज़ैनब जा अरिड़हं हुजनि शाम जे ॿाहिरों सजाद कमर ते हथ रखियूं बुआ जे जनाज़े ते बीठो हकला करे चवे त अॼु पेका जीअरा हुजनि, अॼु सजण वसंदा हुजनि, अॼु चाचो अब्बास हुजे। सदको 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 अली जड़े अमीर जे धीअ जो जनाज़े ते सजाद बैण करे थो रोए। अजल थी चवनि मुसना साइण जा 2 जुमला चवां कि त कायनात ते नबी जो एहसान, नबी चए तो मूं ते हुसैन जो एहसान, हुसैन चए तो मूं ते ज़ैनब जो एहसान। हे ज़वार जॾहिं पहुचंदा आहिनि इराक़ में, जेके ज़ाहिरीन वेंदा आहिनि ज़ियारतुनि ते, हाणे बि वञनि था, मौला राहूं खोलियूं अञा बि खोलींदो। सदको शबीर जे सभई उहे जायूं ॾिसो जाते अकबर जो बाबो बेगुनाह कोठो, जाते शबीर प्यासो कुठो, जाते ज़ैनब जी चादर लथी, मुंहिंजो गुनाहगार अखियूं ॾिसी आहिनि। जॾहिं पहुचंदा इराक़ में हर माण्हू चवंदो आहे त जुमे जी राति करबला में गुज़ारियो। रोअण वारो इन करे त इहा जुमे जी राति नानो पंहिंजी क़बर छॾींदो आहे, अम्मा पंहिंजी मज़ार छॾींदी आहे, बाबो अली पंहिंजो रोज़ो छॾींदो आहे, हसन पंहिंजी क़बर छॾींदो आहे, सभई सरदार अची हुसैन जे ज़रिए खे चिंबड़ंदा आहिनि। उथियो करबला जा प्यासा पुट, असां तुंहिंजो शुक्रियो अदा करण आया आहियूं जो तुंहिंजा असां ते एहसान आहिनि। हुसैन क़बर मां रोई चवंदा नाना मुंहिंजो शुक्रियो अदा न कयो, हाणे हलो त हुनजो शुक्रियो अदा कयो। जेका बाज़ारनि में चवंदी रही आहे मुंहिंजो हुसैन बाग़ी न आहे, मुंहिंजो हुसैन न। साईं मां लख दफ़ा चवां, साईं मां लख दफ़ा चवां, इहा मोसना साइण जेका बाज़ारनि में, दरबारनि में, ज़िंदाननि में हर जा ख़ुतबा पढ़े। शियो मां त चवंदो आहियां सैयदा ज़ैनब जो रुगो हुसैन ते एहसान न आहे, हर इंसान ते एहसान आहे। तूं जॾहिं घर में दाख़िल थिए न, भेण मां धीअ घरवारी जे मथे ते पर्दो ॾिसे न, चवंदो कर अली जी धीअ तुंहिंजा लख एहसान, पंहिंजा पर्दा लुटाए असांजा पर्दा बचाए, पंहिंजी चादर लाहे असांखे गैरत बख़्शे वई। हे सम्झण जूं ॻाल्हियूं आहिनि। इहा अली जी धीअ पंहिंजो पर्दो लुटाए असांजा पर्दा बचाए वई, ऐं अॼु बि अली जे धीअ खे असांजे पर्दे जो ख़्यालु आहे। ज़वार वेंदा जेके ॾिसी आया आहिनि, साइण जे दरबार जे 2 वॾनि दरवाज़नि ते कारा बुरका टंगियल, छो त मोमजाणी जो ॾींहुं ईंदियूं त पंहिंजा वार खोले पिटींदियूं हुयूं। साइण ख़्वाब में ख़ुदा मन खे हुकुम कयो काई बि औरत मुंहिंजी दरबार में बिना चादर न अचे, मां कंहिंजो बि सर नंगो ॾिसंदी आहियां, मूंखे शाम जी बाज़ार यादि। इन करे अॼु बि क़िबला ते कारा बुरका टंगियल आहिनि, मौला ॾेखारे वञो। इन करे चवां थो इहा मोसना साइण आहे। हिन जो बि जुमला चवां, साइण जो इंतकाल थियो, सजाद पर्दो बणायो, ॾाढी फिज़ा गुस्ल ते 4 कलाक गुज़री विया, साइण ज़ैनब जो गुस्ल पूरो न थियो। इमाम ॿाहिरो हकल करे चए थो ॾाढी गुस्ल में एॾी देर, अंदरों पर्दे जी फिज़ा कूक करे चए थी दुआ घुरसल हाणे ॾाढी मरी वई, तव्हांजा इहे दुख न ॾिसे। ॾाढी छा ॻाल्हि आहे, कंहिं तो ज़माने जो इमाम आहे फतवा ॾे कंहिं मईअ जी जाइ ख़ुश्क रहिजी वञे गुस्ल पूरो थींदो न, ॾाढी न थींदो। फिज़ा रोई चए थी 4थो कलाक आहे, मां तुंहिंजे बुआ जे अञा मुंहं ते पाणी थी रखां।
तुझे पुफीअ जो मैयत तड़पी तो वञे होरिया होरिया आवाज़ तो जे अम्मा फिजा मुंहिंजे मुंहं ते पाणी न पए मां तसे भाउ जी भेण आहियां मां ॾिसंदी रही आहियां हुसैन पाणी घुरंदो गुस्ल आयो ओखो की सोखो गुस्ल खां पोइ कफन फिजा हथ वधाए पर्दे मां चो कैदी मौला बुआ जे लाइ कफन ॾे ॿी हकल जो कई न जनाब फिजा कैदी मौला बुआ जे लाइ कफन ॾे सजाद रोईंदो वेंदो ज़मीन ते वेही मथे तो पग लाथे चए तो मुंहिंजे नाने रसूल जी पग हे मुंहिंजे ॾाॾे अली जी पग मुंहिंजी बुआ खे चयो मां ॾाढो ग़रीब आहियां ओ सेवण वारो पुफीअ खे कफन विॼाराई गुस्ल पई मां सैयदन गैर सैयदन खां सरकार लाल जी नगरी में हथ वधी तो पुछां गुस्ल ऐं कफन ॾियण खां बाद मैयत खे लाहे खट ते सुम्हारबो अॼु त डोलियूं वञनि डोलियूं ते सुम्हारबो सजण सुहिणो चादर बिस्तरा विछाईंदा मोमिना कंहिं ज़ाकिर खां न पुछो त सजाद बुआ खे कहिड़ी डोलीअ में सुम्हारो ओ सेवण वारो कोई सुहिणा बिस्तरा घुरायई ओ सुहिणियूं खटूं घुराई उलमा खां पुछो न किबला सजाद झंगल मां 4 काठियूं कपे आयो बुआ जो जनाज़ो काठियुनि ते रखी चए तो मां ॾाढो ग़रीब एॾी गुरबत अली जे धीअ जी आए अमीर पीर जी धीअ चए तो मां ॾाढो ग़रीब मुंहिंजे गुरबत जूं ॻाल्हियूं सजण खे न ॿुधाए ईअं न रोज़ी मुंहिंजी दिलि थी चए ॾूंहं ई जीअं साण ज़ैनब खे रहण जो हक़ आहे ज़ैनब काई मामूली मज़दूर आहे 4 काठियुनि ते बुआ जो जनाज़ो रखई ओ सेवण वारो केॾो बि करे मैयत जे खणण वारा 4 हूंदा हिक पासे जो सजाद आहे कॾहिं करबला ॾे थो ॾिसे कॾहिं नच पड़े हकलूं करे चए थो ॾाढा हाणे त अची खड़ा तुंहिंजे धीअ जो जनाज़ो आहे फिजा चए थी मौला मां खणाया न ॾाढी दुनिया चवंदी सजाद एॾो ग़रीब हो जो जनाज़ो को खणाए फिजा चवंदी मां हिननि जे लाइ त हयाती घुरी हुई जेके शराब अचे उहो पिनी साईं मां लख दफ़ा चवां मां लख दफ़ा चवां मां खणाईंदी मां दुखीअ जो जनाज़ो ॿिए पासे खां विदाई आहे अञा मेरा कुल्हे ते जनाज़ो न रखियो अकल आया फिजा इहो पासो मूंखे पुछे थी केरु आई अली जे धीअ जो जनाज़ो मूंखे ॾे पुछे थी केरु वारो मां भाउ हसन आया ओ मुंहिंजा जनाज़े मां मां तीर कटाई ओ भेण जी उधार लाइ आयो आहे ॿिए पासे खां बिना चौथे खां आई आहे फिजा इहो पास मुंहिंजे पासे ॾिस गिरोण ते तबियत थी फिजा इहो पासो मूंखे ॾे पुछे थी केरु आहे त ज़ैनब जो जनाज़ो आहे होरा होरा आज़ाब मां करबला जो ग़रीब हुसैन ओ मुंहिंजो जनाज़ो त कहीं न कयो मां भेण जो खणाइण आयो आहे ओ सेवण वारो जॾहिं 4 कुल्हा आया सैयदा जो मैयत हली वियो सजाद मूंखे कंहिं खयो आहे बुआ मां बि आहियां मुंहिंजो ॾाढो अली बि आहे चाचो हसन बि आहे करबला जो ग़रीब बाबो बि आहे सजाद मुंहिंजो मैयत हेठि रखिया हुसैन मथां बि चए थो मां तुंहिंजो करबला को खणाइण आयो आहे रोई चए थी तेरे न खणो चए मुंहिंजो गाज़ी न अचे ओ पास न अचे मुंहिंजो जनाज़ो न खणो आहे पेरनि वारे पासे को वारो न कर हाज़ुर आहे ओ खणा नथो जो ॿई बाज़ू जो पढ़ो मौलवी गुलाम साहब जवाहर बाबू बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन
अर्रहमान रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम इलाही बिया के फातिमा व अबीहा व आलिहा व बनिया सूरत फातिहा जो सवाब आले मोहम्मद जी मार्फत वसीले सा मरहूम मक़बूल क़िबला अल्लामा गुलाम असगर नज़वी साहब जवाद महमूद रूह के पहुंचे पंज बार जे साहिब रखे दर्जात बुलंद फरमा जेतरा मोमिन मरी विया उनजा दर्जात बुलंद फरमा मौला इन सभिनी जा गुनाह बख्श असां जेके ज़िंदा आहियूं वास्तो थी अली जी ज़ैनब अली जी ने ॾुखी धीअ जो वास्तो थी जेका एॾनि वारसनि जे हूंदे शाम में बेवारस थी मरी वई जॾहिं जो जनाज़ो खॾी हलण लॻो जे रोई पिया सचा जो इतिहाद साम्हूं बशा दादा जेके परे बीठा था रोए अकल करे